छॾे त असां बि सुधरूं, इश्क छॾे त असां बि सुधरूं। तोड़े लखनि जा लख मूं लुटाया, पोइ बि पंहिंजा थिया न पराया। अकुल अचे त असां बि सुधरूं, बस यार। अरे छा हाल आहे मिस्टर आशिक? खैर टाट तबीयत सही आहे? अञा इश्क खां डर न खाधी थी? न भाऊ, भले तबाही थिए ॿुधो थी, इश्क न शर्मो। अल्लाह अकबर यार, वाह वाह। ॿियो ख़ैर आहे? वाह, ॿियो ख़ैर लॻो पियो। बस अॼु महबूबा फोन कई, हा चई मिस्टर आशिक 5000 ज़रूरत में मूंखे कीअं बि करे जल्दी मोकिल। तोखे? मूंखे बा ओ यार 5000 जो त बंदोबस्त करे वेंदा न, पर वेण को अकुल पवंदी। को प्लान ठाहियूं था? हा ठाहे भले। ठाहियूं था। हा घुमा। हा प्लान ठही वियो। कहिड़ो? कमु थी वेंदो VIP। ॿुधा 5000 निकिरी ईंदा, तुंहिंजो बि चांहि पाणी ठही पवंदो। पोइ त ॿियो अलाह ॿियो छा करा, मां बि सुञो जियो कर बस। अच त हलूं ना। बंदि बि अञा इलाही परे आहे, कॾ में बि सूर पइजी वियो आहे यार। हाणे कजे त कजे छा? हा कयूं था कोन को। दादा कीअं था? ठीक आहे बाबा। केसि ताईं वेंदे? यार मां त आलीवान ताणी वेंदुमि। यार पोइ मूंखे बि खई वञ यार वे भला। कमु आहे थोरो यार, हुन मूंखे आली वण मूंखे बि महिरबानी। त पोइ वे तव्हांखे मां खणी थो हलां। ठीकु आहे यार। साथो वरी मोबाइल खणी मुंहिंजो यार। खणी आ यार। अरे मां के जंग में सूर आहे यार, तूं खणी आ वञ। ॿी हिकिड़ो मिंट भला। मां बीठो आहियां, जल्दी कर। मथे रखंदी सो भाउ। तूं मिलई कोन थो सघे, वञ खणी आ जल्दी कर जल्दी कर। मोटरसाइकिल चौथो हमरा यार खबर न ओ भा आई रे बी तो छा है यार? हमरा गाड़ी का है मुजी दा। अरे तुझी भी गाड़ी वही? गाड़ी हु तो खयो बाचे मुजी जंग मंडिया। अल्लाह चे आली वार छरी रास्ते में मोबाइल गिरी पर मोबाइल खड़े में कोई गाड़ी पटियो कर। यार एकड़ो हमरा मुसा भी ये करे हो तो के हिय जगह बुधायो, मुके हिय जगह बुधायो ने के पट्टी एड़े लई मां हिसाब करे कयो मां। तो माना ये सागो ही चोर आ। अल्लाह खुदा जाने मुजी तो तुझी गाड़ी ला केड़ी हुई? मुजी सीडी हुई, नई गाड़ी हुई। अल्लाह मुजी तोरी को यार थोड़ी हल्की, पर हुआ भी का है खुदा है पुजे बाबा। हुआ भी का है? हां बाकी शामू सा शर क्यों हाने काथे तू ने मोटरसाइकिल आ के पुजे मां न पुजे जा साकी अची ते बी रयो मार खुदा जे पैस एडो को सफा चंद्रो आया। बस दाने छा क्यों पांजी किस्मत के चऊ हल तो हलौदा काथे हन का चाय पी वाली गाड़ी तो बनी जी वई। चाय त हाने वणी कोन दी मानी कोन वणदी तो छड़ो चाय जी लगल आया। हाने ने बागा सही तो चाय न तो तू वंज पांजे रास्ते में वणो पांजे रास्ते हल चंद्रा के ना टकरा क्यों हमरा के यार ने दगु तला केड़ो लाहे आमद ला करे यार मुझो अची पे। अरे मिस्टर आशिक पुजो गया पुजियम बाबा, पुजियम हमरा के गुडनो में। हां बिया मां बाबा नु बजणो अल्लाह ये गड़ी मां जी यार को बे पुजी पे घड़ियो करे पियो भागी छा पियो चे वो मुजी गाड़ी मां चमास भी मुजी भी फुरजी यार। तो के हिय जंग बतायो मां के मुके हिय बताया अल्लाह यार बता न मने। हाने वाली मिस्टर आशिक जो प्लान तो किए लगे चाय तेरे पिया पोहने बंदोबस्त आ क्यों छड़ी चाय न चाय भी मानी भी ओके हल्लो कर हल्लो इसकी कर होशियारी कर।